दरख़्वास्तूं कंहिंखे फिक्स करणियूं आहिनि, इहो आइनी बेंच ते कंदी। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस यहिया फैदी जस्टिस मंसूर अली शाह जे ख़त जो जवाब ॾेई छॾियो। चीफ जस्टिस पारां 26 आइनी तरमीम जे ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते फुल कोर्ट ॿुधड़ी जी राय सां इख़्तिलाफ़। जुडिशल कमीशन जी अक्सर मेंबरनि तरफ़ां चीफ जस्टिस जी तजवीज़ जी हिमायत कई वई। बिजली की कीमत में ₹1.14 फ़ी यूनिट घटिताई। नेपरा अक्टूबर की माहवार फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट की मद में डिस्कोर्स के समूरन वायपेदारनि लाइ बिजली के अघ में लाथ की मंजूरी ॾेई छॾी। बिजली की क़ीमतुनि में घटिताई के इलेक्ट्रिक पाइपेदारनि ते लाॻू न थींदी। पाकिस्तान दहशतगर्दी की ॻरी क़ीमत अदा करे पियो। मुल्क मां दहशतगर्दी के ख़ात्मे ताईं सुख जो साह न खणंदासीं। दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ असांजो अज़म पुख्तो आहे। 2018 में दहशतगर्दी जो ख़ात्मो करे छॾियो हो। बदकिस्मती सां दहशतगर्दी जो नासूर ॿी हरकत खणी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो लाहौर में मैरीटाइम सिक्योरिटी वर्कशॉप खे ख़िताब संदसि चवण आहे त खेनि माज़ी जी ग़लतियुनि मां सबक़ पिराए अॻिते वधणो आहे। औरतूं वज़ीर आज़म बणजणु चाहिनि त हिकु न ॿ भेरा बणिजी सघनि थियूं। इहो ॾींहुं परे नाहे जॾहिं औरतूं सॼी दुनिया में असांजी नुमाइंदगी कंदियूं। कुझु अहिड़ा माण्हू आहिनि, कुझु अहिड़ियूं औरतुनि खे तरक़ी नथा करणु ॾियनि। मुल्क में अहिड़ी सोच रखंदड़ माण्हू आहिनि जेके नौजवाननि जो मुस्तक़बिल तबाह करणु चाहिनि था। असां सिंध नौजवाननि ते सीड़पकारी करे रहिया आहियूं ऐं नौजवाननि खे तरक़ी कंदे ॾिसणु चाहियूं था। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लियारी इंटरनेशनल फुटबॉल ग्राउंड में सिंध पिंक फुटबॉल टूर्नामेंट की इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे चवणु आहे त खोड़ सारा मसइला आहिनि। केतिरनि शोबनि में कम जी बि गुंजाइश आहे। सिंध जो वॾो वज़ीर पूरे कराची ते ध्यानु ॾेई रहियो आहे।